पुराणो काफ़िर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाइण आयो ऐं वॾो मिर्च माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं ॻाल्हाए पियो त मां मुबारक तीअं हथ घुमाए पियो उमर फारूक चयो भरिसां बीठो हो तो तरार जे नौकर सां हुन हथ करे बसि ॻाल्हाए ॿुधाइण में इज़त पियो करे जीअं वॾो माण्हू पंहिंजे नंढे खे प्यार थींदो आहे सर हया पियो करे मगर हिनजी तबियत आहे हिनजी रहत न पई करे हिकिड़े दफ़े ईअं की तरार जी नौकर सां परे ॿी हाणे ॻाल्हाईंदी जवाब में थी रहे घुमाई चुके था वरी हिन तरार जे नौकर सां परे ॾिस त हिन खे सुञाणे तो मुसला हुयो में ढकियूं लकियूं ॿुधायो मन केरु आहे हज़ार तूं मुंहिंजो हथु परे करे की तूं गुज़र लास्ट जो असर पंहिंजे दिलि में रखी ऐं पोइ ख़ुशि था कयो त न बि असांजी ॻाल्हि खे न सम्झो असां ॻाल्हि हली वरितो मसइलो ऐं अलाह ताला यहूद जे दीन खे मनसूख थो करे ऐं यहूद जे ज़ुल्मनि आख़िरनि खे बि हाणे ॾिसंदड़ थो करे इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे क़ुर जी हा थोरो ख़्यालु कजे इन ते अॼोके दौर में मसाइल जी जेका भरमार आहे मुल्क में निमाज़ जा मसइला तइलीम जा मसइला ऐं ॿिया अहिड़ा केतिरा मसइला जिन मसइलनि में अहले इल्म तबके जा माण्हू अहिड़े क़िस्म जा दलाइल पेश था कनि जंहिंजी पैरवीअ सां माण्हू पंहिंजे जाते मुस्तक़ीम खां सिधे रस्ते खां केतिरो परे हलिया आहिनि ऐं इहो यादि रखणु खपे त सिरात मुस्तक़ीम खां जेकॾहिं को परे थींदो आहे न त हिकदमि परे कोन थींदो आहे उन सां गॾु हलंदो आहे रस्तो छॾे पोइ गॾु हलंदो आहे छाकाणि त सिधे रस्ते खां जॾहिं थोरो ॿियो लाड़े रस्तो कढिजे जो कुर्बो हिकु अधु दर्जे ते परे हुजे थोरो निकिरी वियो हले त केतिरो वक़्तु उहो सिरात मुस्तक़ीम वारनि खे पाण सां गॾियल नज़र ईंदो आहे अलाए घोट पासे ते आहे काफ़ी वक़्तनि खां पोइ पासिरो नज़र ईंदो आहे जॾहिं हीअं हक़ न निकिरी वेंदी आहे कॾहिं घणी मंज़िल ते वञण खां पोइ तव्हां वरी मोटाए आणो हुनखे मुश्किल हूंदो आहे हिन जो मिसाल फिक्र जे मसइलनि में हिन जो मिसाल तसव्वुफ़ जे मसइलनि में हिन जो मिसाल हदीस जे मसइलनि में असांखे मिले थो जेके जाते मुस्तक़ीम खां हटी वञण खां बाद जो फिलहाल न पियो नज़र आए त परे आहिनि एतिरो परे थी विया जो उन्हनि जो वोटाए अचणु मुश्किल थियो ऐं पोइ हिकिड़ी धुरबीअ खे बि ऐं ॿी धुरबीअ खे गुमराह करणु लॻो इहा हद आहे ग़लती सिंध में केतिरा अहिड़ा मसइला निकिता जेके ग़लति मसइला हुआ इस्तिंबात ग़लति आहे इस्तदलाल ग़लति आहे तव्हां नूर अनवार में फिक्र जे ग़लति इस्तिंबात वारनि मसइलनि खे ॾिसो वॾो वॾी तरह था इस्तिंबात कनि था मगर इस्तदलाल ग़लति आहे अहिड़ा केतिरा मसइला नूर अनवार ते थिया आहिनि उहे शख़्स जेकॾहिं मौजूदु हुजनि हा जिन इस्तदलाल ग़लति कयो जेकर फिक्र वारनि खे ग़लति चवनि हा ऐं ग़लति चई करे ते इस्तदलाल कयूं फिक्र में अहिड़ा घणा मसइला आहिनि हाणे त सभु पंहिंजे अहले दिलि हुजण खां बाद जेके बुज़ुर्गान दीन हुआ उन्हनि जी ताबेदारी खां बाद जेके पोयां आया उन्हनि बि एतिरो घणो ध्यानु कयो हिन ते अलाह ने सुबकी ऐं घणो लिखियो आहे जो माण्हू बजाए तज़के नफ़्स जे ऐं सफ़ाई क़ल्ब जे एतिरे क़दुरु ग़लति कार थी विया जो माण्हुनि में शिरक ऐं बिदअत
महसूस करे सिलसिले खे एतिरो साफ़ कयो जो शिरक बिदअत रस्म रवाज खां कढी हलाईं जो सिलसिले कादरीअ ते अची तजदीद वठी पोइ साफ़ थियो एतिरे क़दुरु जो तसवुर शेख जो बि सिलसिले कादरी में काढियो वियो इन नुक़सान खे हिननि माण्हुनि महसूस कयो ऐं जिन सिलसिलनि में तसवुर शेख जो आहे उहे वॾी शिरकत ते पहुता अॼु बि मक़सूद जे नज़र ते पहुची वियो इहो हालांकि मक़सूद त बिल्कुलु न हो ख़फ़ीफ़ वसीलो हो जेकॾहिं इहो कवी वसीलो हुजे हा त सहाबा किराम पंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तसवर खे हर कम जे अंदरि लागू न कंदा इहो वॾो दलील आहे पोइ जिन शख़्सनि इहे तसवर जे मसइले खे रद्द कयो त कुफर जो फतवाऊं अगरि शायदि मर्ज़ी जहिड़े माण्हू थी मां इहो इन लाइ ॻाल्हायो त जादे मुस्तक़ीम सां खां हर हिक रस्ते तां माण्हू वठी अलाए किथे पहुची सघे मुस्तक़ीम सां खां हर हिक रस्ते तां माण्हू वठी अलाए किथे पहुची सघे अहल हदीस जे मसाइल में ॾिसो अॼु दौर जा अहल हदीस बसि गंज जेको किरात इमाम जे पुठियां न पढ़े त निमाज़ न थी जेको रफ़े यदैन न करे निमाज़ न थी जेको आमीन जे बैल जार करे निमाज़ न थी जहिड़ी तरह यहूद सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद करे चढ़ाए ऐं जान छॾाए पंहिंजे दीन मुस्तक़ीम खे साफ़ कयो अहिड़े क़िस्म जे गंदगी ने हरकतनि खां एॾे हिकिड़े वॾी महिनत सां जिहाद सां सफ़ाई करे सघिजे थी न त एतिरो असांजे इस्लाम में इहे शयूं मख़लूक़ थी वियूं आहिनि जिन जे इख़्तिलात खां बचणु ॾाढो मुश्किल ऐं पोइ मुद्दे अहिड़े क़िस्म जा माण्हू थिया ख़लफ़ में बाद ख़लफ़ सलात वतब शावात फसफ यरफ़ न रही आहे अहिड़ा माण्हू थी विया अल्लाह रहम माण्हू थी वियो त रायना जो ख़र न ॾिएजो उनज़ुर न अलाह ताला मुक़ररु करे ॾिनो चओ उनज़ुर न बसि नज़र कर असां ते सभु अखर ॿियो कराए छॾियो अखर इहो न चइबो अहिड़ी तरह ॿिया अहिड़ा अखर जेके ग़लति हुजनि अहिड़े क़िस्म जा अखर न आहिनि चवण वक़ूलू न तक़ूलू रायना ऐं मनो तव्हां यहूदियुनि वारो अखर बि न ॻाल्हायो यहूदी ॻाल्हाइनि उन्हनि खे त मनो पर मुस्लमान बि न ॻाल्हाए छो त मुस्लमान जॾहिं ॻाल्हाईंदो त यहूदी बि ॻाल्हाईंदो यहूदी ॻाल्हाईंदो पंहिंजे नियत सां मुस्लमान जी नियत में ख़लल कोन्हे पोइ हितां ग़लति फ़ाइदो वठंदा हितां सम्झ में आयो त तशब्बुह बिल कुफ़ार कंहिं बि सूरत में चवणु आहे नुक़सानकार तशब्बुह बिल कुफ़ार पियो थिए छो त पैदा कयल उन्हनि जो करो काफ़रनि जी जेका बि शइ आहे मुस्लमान खे इस्तेमालु करणी कान्हे तलफ़ुज़ में बि लफ़्ज़ बि उहो न आहे ॻाल्हाइणो एतिरी परहेज़ करणी आहे रस्म ऐं रवाज दौल ऐं शकिल ऐं लिबास उहा शइ त छॾियो पर अखर बि अहिड़ो न आहे ॻाल्हाइणो मन तशब्बुह बिक़ौमिन फहुव मिन्हुम फरमाइनि त जेको जंहिं क़ौम सां मुशाबिह थींदो उन्हनि वञा थी सघंदो सीधा शइ आहे त पोइ भले केतिरो बि मुस्तक़ीम सिधे रस्ते वारो हुजे मगर तशब्बुह हुनखे छिके वेंदो उन क़ौम ॾांहुं हशर उन्हनि जो उन्हनि सां जेकॾहिं इहा शइ ख़राब न हुजे हा त अलाह ताला इन तशब्बुह जे मसइले खे क़ुर जी हिन आयत सां बंदि न करे हा क़यामत ताईं तशब्बुह जो मसइलो बंदि थी वियो मुस्लमाननि खे नाहे करणो गैर क़ौम सां तशब्बुह खे सुन्नत काटींदी आहे बसि सुन्नत माण्हू छॾी थो तशब्बुह में कंहिं न कंहिं तशब्बुह जे अंदरि हले वेंदो वक़ूलुन नज़र कर असां ते ऐं ॿुधो इन ॻाल्हि खे सम्झो इहे हरकतूं जेके काफ़िर कनि था हिननि खां पाण खे बचायो वरी काफ़िरीन अज़ाब न ॾींहुं काफ़िरनि जे लाइ अज़ाब आहे दर्दनाक अज़ाब जो मतिलबु इहा आहे त जॾहिं पंहिंजी पस्ती ऐं ज़िलत ॾिसंदा त हमेशह उन एहसास कमतरीअ में मुब्तला हूंदा ऐं पिया अदाऊं कंदा रड़ंदा अलम चइबो आहे सूर खे अहिड़ो अज़ाब जेको सूर ॾींदड़ अज़ाब हुजे हिकिड़ी वॾी क़ौम मज़हबी क़ौम दुनिया जी अॻवान क़ौम जो सूर खाईंदी रहे या वॾे में वॾी ज़िलत इहा किरियल क़ौम यहूदियुनि जी इन्हनि ते इहो अज़ाब ज़रूरी थी चुको ग़लति रवश खे हुननि तरफ़ न कयो ऐं न कंदा तंहिं करे माण्हू पाण खे महफ़ूज़ रखनि
रब ताला हुननि जे ख़ैर खाईअ खे जेका बयान पिया कनि ॿुधाए थो त हेतिरी आहे। नथा चाहिनि काफ़िर अहल किताब जा न की मुशरिक त नाज़िल थिए तव्हां ते को ख़ैर बरकत रब जे पासे नथा चाहिनि। इहा ॻाल्हि मूंखे वणी कान्हे। मके जा मुशरिक मदीने जा अहल किताब उन्हनि में जिन बि इस्लाम आंदो उहे त मुस्लमान थी विया। जिन इस्लाम न आंदो क़ुर जो बि इनकार कयो उहे नथा चाहिनि त को तव्हांजो दीन मुनज़म हुजे, तव्हांजी जमात मज़बूत हुजे, तव्हांजी हुकूमत लश्कर वारी हुजे, तव्हांजी कुवत दुनिया में ज़ाहिर थिए, नथा चाहिनि। ऐं मक़सदु हुननि जो इहो आहे त तव्हांखे इज़ा हुजे, तव्हांजे नबीअ खे इज़ा पहुचे अहिड़े क़िस्म जो तव्हां बि उहा माना नथा सम्झो। जेकर तव्हां हुननि जो इतबाह कंदो त एतिरो तव्हांखे छिके खणी वञी उछलींदा। रब तबारक व तआला यहूदीन ऐं मुशरिकनि खां पुछंदो छा त कंहिंखे महसूस करे अलाह जी रहमत जंहिंखे पहुचे, नबीअ जो इंतिखाब अलाह जी रहमत, नबी जी ताबेदारी अलाह जी रहमत जंहिंखे नसीब थिए। वल्लाहु ज़ुल फ़ज़ल अज़ीम, अलाह वॾे फ़ज़ल जो साहिब आहे। यहूदियुनि जो दीन मनसूख थियण वारो हो, तॾहिं अलाह ताला नसख जो बयानु आंदो। यहूदियुनि जे क़ौल खे, यहूदियुनि जे करार खे अलाह ताला ख़तमु कयो। क़ौल ईअं ख़तमु थियो, करार हिते असां का आयत मनसूख कंदा आहियूं या हुनखे कंहिंजे क़ल्ब तां लाहे विसारे छॾींदा आहियूं, लात ख़ैर मिनहा मिसला हुन खां बहितर आणींदा आहियूं। या ओड़ी इफ़ादियत में अलम तालम अन अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर, छा तूं नथो ॼाणी त अलाह ताला हर शइ जो क़ादिर आहे। अलाह क़ादिर आहे। अलम तालम अन अल्लाह लहू मुल्कु समावात वल अर्ज़, इहा अहिड़ी फेरगेर जी आज़ादी अलाह तबारक व तआला छो इख़्तियार कई आहे? सुवाल थो पैदा थिए। त सुवाल जो जवाब ख़ुदा खे हुकूमत आसमान ज़मीन जी न आहे? पंहिंजी हुकूमत में जंहिंखे जेके वणे सो करे उहो मालिक आहे। मालिक मिन दुनिल्लाह में वली वला नसीर। तव्हां बग़ावत कंदव त काॾे वेंदव? अलाह खां सवाइ ॿियो को मददगार कोन्हे न की तव्हांजे लाइ नुसरत वारो आहे। हिन में ही इशारो आहे त जेके बि काफ़िर आहिनि उहे नथा चाहिनि त को तव्हांजी जमात मज़बूत रहे ऐं अलाह तबारक व तआला जो हुकुम तव्हां ॾे नाज़िल हुजे ऐं तव्हांजा माण्हू इन जा पूरी तरह ताबेदार हुजनि। इहो रहमत जो इख़्तिसार जेको रब तबारक व तआला कयो, इहो ख़ासि तव्हांजे लाइ अलाह ताला कयो आहे। हिन में रब तबारक व तआला अंसार जे दिमाग़ में हिकिड़ो जेको फ़िक्र विहारे छॾियो हो यहूदियुनि मज़हब असांजो आहे, उनखे टोड़े दिमाग़ साफ़ थो रखे। मनसूख मज़हब जो असर जेसिताईं दिमाग़ में हूंदो तेसिताईं मौजूद मज़हब जी अहमियत न रहंदी। इहो क़ुर में आहे, इहो हदीस में आहे ऐं इहो फ़िक़ह में आहे। उहो माण्हू अमल जे मथां मज़बूत न रहंदो, अमल हुनजो लुड़ंदड़ परेशान हूंदो, अक़ीदो हुनजो दुरुस्त न हूंदो। तंहिं करे अलाह तबारक व तआला इहा ॻाल्हि ॿुधाए छॾी त जेका मनसूख शइ आहे हुनजो इरादो न थींदो। जहिड़ी तरह विसरियल शइ जो हूंदी आहे त हुनजो इरादो न थींदो आहे। हिन अलाह अला कुल शैइन क़दीर मञा इशारो हीअ आहे त रब ताला जॾहिं हुकुम तब्दील कंदो आहे त हुकुम जे तब्दील सां कानून बि बदिलजी वेंदो आहे। हाणे जेको कानून यहूदियुनि वटि हुयो उहो कानून न रहंदो। लाज़मी तरह सां यहूदियुनि जे कानून खे हाणे टोड़ियो वेंदो, जुज़ियात खे बि टोड़ियो वेंदो, जीअं कुलियात खे टोड़ियो वियो। कुलियात खे टोड़ियो वियो क़ुर शरीफ़ जे नाज़िल करण सां।
जुज़ियात खे टोड़े वेठी मसइलो भाण जे यहूदीन वटि बराबरि लिखी था भाण जे सां मामू शादी कंदो इस्लाम हिनखे मनो कयो यहूदियत खे ख़तमु कयो रसूलकुम कमा सअल मूसा मिन क़बल यहूदीन अंसार खे का ॻाल्हि सम्झाई इहा हुई त तव्हां खां बाद ख़लीफ़ो केरु थींदो ख़िलाफ़त ज़रूरु नबूअत जे पुठियां ईंदी इहो हिकिड़ो बेजाए सुवाल हो जंहिं शइ जी ज़रूरत अलाह जो रसूल महसूस करे अलाह उन ज़रूरत खे बयानु करे साहिलीन जेके हिन वक़्तु नबी जा ताबेदार आहिनि इन्हनि जी जज़्बात इन्हनि जी हुब इन ॻाल्हि खे तसवर में बि नथी रखी सघे त नबी खां बाद ख़लीफ़ो केरु थींदो सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला जे दिलि दिमाग़ ते नबी साईं जे वफ़ात जो इहो असर पियो जो तरार करे बीठो थी त कहिड़ो आहे जेको चए त मोहम्मद रसूलुल्लाह वफ़ात करे विया हाणे इन माण्हू खे ख़िलाफ़त जो कहिड़ो तसवर हूंदो इहा मां हिकिड़ी जुदी कहानी वारो पेश कई ऐं यहूदी दूर उस्ताद अज़कार सुवाल खे पेश कयो मक़सद खां परे अहिड़ी तरह सां यहूदी पंहिंजे नबी सगोरे खे बि सुवाल करे चुका अरन लाजार लनो में न लॻा था न लाजार असां तो ईमान न आणींदासीं जेसिताईं ख़ुदा खे ॾिसूं अहिड़ा ग़लति सुवाल कोन कया इहे सुवालात कुफर में शामिल आहे ही इरादो था कनि छा मुस्लमान बि अहिड़ो इरादो था कनि जीअं सुवाल कनि तोखां पंज रसूल खां जीअं मूसा अलैहिस्सलाम खां सुवाल कयो वियो इहो कुफर आहे मैं त बदल कुफर बिल ईमान जेको कुफर खे बदिले वठे ईमान जे फ़क़त ज़ल सुवाल सबील उहो सिधे रस्ते खां परे थी वियो इहे ग़लति कार माण्हू सुवाल था कनि अजाया इन्हनि सुवालनि में हुननि जी दिली तमन्ना आहे जंहिं दिली तमन्ना खे पूरे करण जी कोशिश में आहिनि अहल किताब चाहींदा आहिनि त मुस्लमाननि खे ईमान खां लाहे कुफर ते आणनि हुननि जी दिलि में हसद आहे त उहा क़ौम जेका अॻे असांजो ॻिझू हूंदी हुई हर मामले में सुवाल जवाब में असांजा मुतक़िदी अॼु उहा क़ौम मुस्तक़िल थी साहिब इल्म साहिब फज़ल बणिजी वई इहो हसद हसद जे कोई हिनखे अॼु पंहिंजी नेमत खे ॾिसी ज़वाल नेमत जो तमन्ना कजे ज़वाल नेमत जी तमन्ना करणु हसद जी माना आहे हसद अवल मयबद बिसाहिबी यहूदियुनि में इहा शइ अचे पई त जेकर मुस्लमाननि खे इहा दौलत या नेमत तरफ़ अलाह ताला फरमाए थो त तव्हां हाणे हिन सां तालुकात छॾे वक़्तु न चाहिनि था केतिरा अहल किताब हटाए छॾनि तव्हांखे ईमान खां बाद कुफार करे हसदनि में इन अनफुसिहिम हुननि जे अनफुसिकुम पंहिंजे नफ़्सनि जे तरफ़ां तव्हांजे नफ़्सनि जी तरफ़ां हुनखे हसद आहे मिमबाद मां तबयन लहुम हक़ लाइ थी चुको आहे हिन खां पोइ अहिड़े बुरे इरादे वारनि खे माना सज़ा बि ॾिजे ॿियो छा जेको एॾो दुश्मन हुजे जो इस्लाम जहिड़े दीन खे हटाए हिकिड़े माण्हूअ खे परे करे अहिड़े माण्हू खे माफ़ कजे सुवाल पैदा थिए माफ़ न कजे एॾो जेको दुश्मन आहे दीन जो दुश्मन ईमान जो दुश्मन दौलत जे दुश्मन सां लड़ाई हूंदी आहे अखलाक जे दुश्मन सां लड़ाई हूंदी आहे हे दीन जो दुश्मन ईमान जो दुश्मन अलाह ताला त फरमाए त फ़िलहाल छॾियो पाकू अफ़ो करियो वस्तो ख़्याल में न आणियो दरगुज़र करियो अफ़ो थींदो आहे ज़ाहिर में छॾणो असर खे मिटाइणु सफ़ा चइबो आहे ख़्याल में उन शइ खे न आणणु अतायाती अलाह अमिरी सबर करे जेसिताईं अलाह जो हुकुम अचे हुकुम सानी त इंतज़ार करियो हिन अलाह अलाह कुल शइ क़दीर सभु थींदो यहूद जो मक़सदु मुस्लमाननि खे धोखो ॾियणु तंहिं करे
मुस्लमान अंसार खे ख़्यालु थियो त हिननि ते कंहिं क़िस्म जी गावड़ करियो। रब तबारक व तआला दीनी मसइलनि जे तहत उन्हनि खे छॾियो, फरमायो त छॾियो हिननि खे हलियो, पंहिंजी ताक़त खे जमा करियो जेसिताईं अलाह ताला पंहिंजो हुकुम आणे। अलाह हर शइ ते क़ादिर आहे। कंहिं ज़माने ताईं पंहिंजी इज्तिमाहियत मज़बूत करियो ऐं हुन खां बाद पोइ तव्हांखे हुकुम थींदो जेको नबी साईं पाण उन ते अमल कयो। हुन खां बाद वसियत बि कयो पहिरीं बनू वारनि खे छॾियो वियो, पोइ ख़ैबर खां शाम ॾे हुननि खे ॾिकी छॾियो। इहा सारी हिकिड़ी मुहिम हुई जेका रब तबारक व तआला कराई। जेके माण्हू हिते मुस्लमान थिया मुस्लमान थी रहिजी विया, बाक़ी ॿिया ई कटिजी विया। इज्तिमाहियत खे मज़बूत करण जे लाइ हिकिड़ो किरदारु आहे जेको इख़्तियार करणो आहे। अॼु बि असां सां इहा हालत आहे। असां हिकिड़ी अहिड़ी गंदी क़ौम जे दरमियान अची विया आहियूं जेका अंग्रेज़नि जी औलाद आहे, रूहनि जी औलाद। असां मुंहिंजो मुराद उहा जमात आहे जेका उलमा किराम जी जमात आहे, देवबंद जी जमात आहे, तालीम जी जमात आहे ऐं ॿिया उन्हनि जा ताबेदार आहिनि। इहे हिकिड़े अहिड़ी बुरी क़ौम जे चकर में अची विया आहियूं जो जीअं अंसार मदीने जा यहूद जे चकर में आयल आहे ऐं अलाह ताला उन्हनि खे वार वार आज़ाद कयो। उन नक्शे ते अलाह ताला इरादो कयो आहे त असां बि आज़ाद थियूं जेकॾहिं हिननि ॻाल्हियुनि ते गौर कयूं त रस्म रवाज उथणी वेहणी मामलात उन में पाण खे छॾियूं कयूं परे कयूं। बाक़ी जेसिताईं असांजी ताक़त पैदा न थी आहे तेसिताईं सफ़ा अंदरि गुज़र कंदा रहूं। इहो जेको मुआशिरो अंग्रेज़नि जो असां वटि अची वियो आहे इन मामले में एतिरी परहेज़ करणी आहे ऐं इन जमात खे लाज़िम आहे त अहिड़ी जमात जे मुक़ाबले में हूंदा जो मुक़ाबिलो ज़ाहिर आहे। अक़ीम सलात जेके नथा क़ाइमु कनि तिन जे मुक़ाबले में, आतु ज़कात नथा नमाज़ पढ़नि नथा ज़कात ॾियनि उन जे मुक़ाबले में इहा ज़ाहिर ज़रूर आहे। ऐं इहो जेका नमाज़ जी इक़ामत आहे वई आहे हली इहा अंग्रेज़नि जी पूॼा में, ज़कात जो न ॾियण बि हलियो इहो अंग्रेज़नि जी ताबेदारी में, सूद खाइण अंग्रेज़नि जी ताबेदारी में, हराम हलाल जो न त ख़्यालु कोन हुयो, रुशवत वग़ैरह जहिड़ा हुकुम पिया अचनि इहे सभु अंग्रेज़नि जी ताबेदारी में। इन्हनि सभिनी इन तरह सां ऐं दस्तूर अथव त कानूनी सज़ा जंहिं शइ ते लॻंदी आहे उहो जुर्म थी थो रहंदो आहे। जंहिं जुर्म ते सज़ा कानूनी कान्हे पर जंहिं ते कानूनी सज़ा बि शरई आहे उहा त हद आहे, उनजी माना ई माना आहे। हिन में मुंहिंजो मक़सदु छा आहे, जीअं रुशवा आहे रुशवा वारे जे मथां सज़ा कान्हे पर अंग्रेज़नि रुशवत वारे ते सज़ा मुक़ररु कई। मतिलबु अंग्रेज़नि जो इहो त सज़ा मुक़ररु कंदासीं त माण्हू ज़ोर ॾींदा गुनाह वधंदो। हालांकि शर्म राशीअ ते सज़ा दुनिया जी कान्हे। अहिड़ी तरह सां ॿिया बि हिननि केतिरा कानून मुक़ररु कया, मुस्लमाननि तंहिं वक़्त में न सम्झा त को इहे इन कानून ते राइज करण जे लाइ सज़ाऊं रखियल आहिनि, छो त पोइ उन में माण्हू कोशिशि कंदो पंहिंजे बचाव जी नओं सोन तरीक़ो अहिड़ो न करे वरी पाण खे बचाए वेंदा ऐं गुनाह थींदो रहंदो पोइ गुनाह पकड़िजी वेंदो। नमाज़ क़ाइमु करियो। इज्तिमाहियत खे मज़बूत करण जे लाइ जमात खे नमाज़ क़ाइमु करणी आहे। हज़रत मौलाना अब्दुल्ला सिंधी थो लिखे अजब आहे हिन ॻाल्हि जो उलमा खां नमाज़ ज़ाहिर थी जेके उलमा उन्हनि खां नमाज़ ज़ाहिर थी वञे आख़िर इहा छो आहे? हेॾे इज्तिमाहियत जो एॾी जमात जो मेंबर थी करे नमाज़ कज़ा करे वेठे इहो त नामुमकिन आहे, न थियणु घुरिजे। अहिड़ा था त जॾहिं असांजे मजमूए में हूंदा त कहिड़ी कामयाबी थींदी? एतिरी ॾींहं पासे ॾांहुं त ताक़त ज़ाहिर थिए बि जेको माण्हू कंहिं पासे ॾांहुं बंदि ॿधी बीहे उहो जो ढिलो थी वञे हुदो हुदो थोरो परे थी वियो त उस सुलेमान इस्लाम ते पई छा नबी जे दीन ते उस परे उस न ईंदी जिन शिरक जी कुफर जी तपत न ईंदी जेके माण्हू नमाज़ पढ़नि हिन असांजी जमात में मेंबर हुजनि। हज़रत सुलेमान इस्लाम पखी जे मथां चई त ख़बर आहे न त तोखे कोहंदुसि या का सख़्तु सज़ा ॾींदुसि। तंहिंजी माना त पंहिंजे उन हद ऐं पंहिंजे जाइ खां परे थी हटण में नबी जी फतवा माण्हू त फेवर जानवर ते बि आहे जेको गैर मुकलफ़ हो पर उन जो मुकलफ़ बणायो वेठो। नमाज़ जे मामले में एतिरी सख़्ती आहे
जॾहिं अहिड़ा मेंबर मज़बूत हुजनि त पोइ नुक़सान न थींदो। जे अहिड़ा थी कोन त पोइ या त तौबा कनि या हुननि ते सख़्तु सज़ा अचे या को सबबु ॿुधाइनि। जेकर न त हुनखे काटे कढूं। अक़ीम सलात वात ज़कात ज़कात क़ाइमु करियो, ज़कात ॾियो। मां तो क़दम अनफुसकुम जेको तव्हां पंहिंजे नफ़्स लाइ अॻे मोकिलींदव कोई ख़ैर वग़ैरह तजी तो मिलंदव ख़ुदा वटि। इन अलाह बिमा तामलून बसीर। अलाह ताला तव्हांजे मन खे ॾिसे थो। कालू इहो ज़मीर यहूद ॾे वराए नई दुखल जन्नत इला मन कान हुदरा। हाणे यहूदी निसरी बीठा सिधो सो छो त इस्लाम दीन जे मुक़ाबले में थी विया न। अॻे ईअं कोन चवंदा हुआ, हाणे था चवनि नई दुखल जन्नत इला मन कान हुदा। नसारनि चयो नई दुखल जन्नत इला मन कान नसारा। ॿ जुमला आहिनि, ॿ दावा आहिनि, कॾहिं अलाह ताला इख़्तिसार जे लाइ करे छॾियो आहे। न त ॿ कौल ॿ ॿोल आहिनि। यहूदियुनि चयो त जन्नत में असां खां सवाइ कोई दाख़िल न थींदो। नसारनि चयो त जन्नत खां सवाइ असां में कोई दाख़िल न थींदो। असां खां सवाइ जन्नत में दाख़िल न थींदो। नसारनि जी दावा वधे थो, दावा पुराणा थिया असांजी बनस्बत ऐं यहूदी अञा पुराणा। नसारनि ऐं यहूदियुनि जी बनस्बत, तंहिं करे नसारनि खे उन्हनि हटायो, असांखे बि हटायो ऐं नसारनि असांखे हटायो ऐं यहूदियुनि खे बि करे हटायूं जो पोयों दीन हो ऐं हुनखे क़बूल करणो, उन्हनि कुफुर कयो त किरदनि खे हटायूं। मतिलबु इहो थियो वञे त हर हिकिड़ो माण्हू मुदई खे हिन ॻाल्हि जो त कामयाबी आख़िरी इंतिहा असांजी आहे। असांजे मुस्लमाननि में बि इहा यहूदियत अची वई आहे। जेके फ़िरक़ा इस्लाम जा आहिनि हर हिकिड़ो चवंदो आहे त असां हक़ ते आहियूं। हालांकि नबी कंहिं फ़ैसिलो कयो 77 हुकूमती अलाह सलासियूं सभीन फ़िरक़ा कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिद। इहो नबी कंहिं जो फ़ैसिलो आहे कुल्लुहुम फिन्नार जो। पर हर हिकिड़ा चवंदा आहिनि त ॿिया सभु जहन्नम में असां जन्नत में, ॿिया सभु जहन्नम में रसूल बदल 72 फ़तवाऊं थी वियूं 63 फ़िरक़े जे मुतालिक़। ऐं फरमायूं त इल्ला वाहिद फमन हो या रसूल फरमाए त उहो जेको मुंहिंजे सुन्नत ते हले ऐं मुंहिंजे तरीक़ेकार ते हले। ईअं न फरमायूं क़ुर ते हले, ईअं न फरमायूं हदीस ते हले। हालांकि ॿई जवाब चङा, क़ुर ते हलण खां सवाइ छा आहे, हदीस ते अमल खां सवाइ छा आहे, पर न फरमायूं। छाकाणि त क़ुर शरीफ़ जी मञण वारो त 72 फ़िरक़ो आहे, हदीस शरीफ़ मञण वारो 72 फ़िरक़ो आहे। जेको क़ुर खे न मञे हदीस खे मञे उहो फ़िरक़े जो माण्हू न आहे, उहो ॿाहिरि आहे इस्लाम खां। इस्लाम जे अंदरि 72 फ़िरक़ा आहिनि। कुल्लुहुम फिन्नार इल्ला वाहिद इहो 3 फ़िरियो। मन में रसूल साहब पुछियो साईं इहे केरु आहिनि? न फरमायूं क़ुर ते हलण वारा, न फरमायूं हदीस ते हलण वारा। जेकर चवंदा क़ुर ते हलण वारा जवाब त सही कोन नज़र अचे। सभई चवंदा त साईं हदीस ते हलण वारा, सभई चवंदा साईं क़ुर फरमाए त मां अना अलैहि असहाबी, जंहिं ते मां हली रहियो आहियां मुंहिंजा साहब हली रहिया आहिनि। माना सुन्नत रसूल जी, उहा रसूल जी हदीस में हुजे, सुन्नत रसूल जी क़ुर में हुजे। माना क़ुर जो तफ़सीर जेको सुन्नत सां थियो, हदीस जी फ़तवा जेका सुन्नत सां थी, जंहिं सुन्नत जे मथां मां थोरो ॻाल्हाए चुको आहियां। इहे बि साॻियो यहूदियुनि वांगुरु चवंदा आहिनि त जन्नत में असां वेंदासीं, ॿियो न वेंदो। कहिड़ो बातिल फ़िरक़ो आहे जेको उहो पाण खे पेश करे तिल्क अमानी अलाह त फरमाए थी हिन जूं सदूं आहिनि। कुलहत बुरहान साबित तव्हां बुरहान पेश करियो, दलील पेश करियो जेकॾहिं सचा आहियो त। मुस्लमान क़ुर जे तदब्बर खां एराज़ था कनि, हदीस शरीफ़ जे सम्झण ऐं सोचण खां एराज़ था कनि। रुॻो लफ़ा जी थी वई आहे, दरायत लभे कान, रिवायत जे मथां ज़ोर आहे। हालांकि रिवायत हदीस जा हदीस जे हैसियत में आहिनि, इन में शक न आहे त उहा हदीस आहे, अज़मा रिजाल में वरी मज़बूत हुजे, पर दरायत जो न हूंदी त। मां दरायत जे लाइ थोरो हिकु मिसाल थो पेश करियां। जंहिंजे मुतालिक़ मां अॻे चई बि चुको आहियां, ला सलात इल्ला बिफ़ातिहतिल किताब में नमाज़ फातिहा खां सवाइ न थींदी, हदीस शरीफ़ सही आहे। हिन जे माना हुन 3 इमाम जी नमाज़ फातिहा खां सवाइ न थींदी, जमायती जी नमाज़ फातिहा खां सवाइ न थींदी।
मुनफरद जी नमाज़ फातिहा खां पढ़ण थी ला सलात इला फातिहा माना सभिनी खे फातिहा पढ़णी आहे सम्झ में ईअं थो अचे पर जेकर गौर करे ॾिसिजे थो इन हदीस शरीफ़ में इन हदीस शरीफ़ जी माना संदसि चइनि एहतमालनि मंझां कहिड़ी सही थींदी एहतमाल इन हदीस जे रिवायत जा 4 थी सघनि था सलात बि मुफ़रद आहे फातिहा बि मुफ़रद आहे सलात जो जमो सलवात आहे सलवातूं ॿिए ऐं मसाजिद सलवात थो अचे ऐं फातिहा जो फवातिह अखर अचे थो जमो हाणे ॿिनि जाइनि ते जमो आणिजे ला सलवात इला बिफवातिल किताब नबी संजनी जो न फरमाए नबी जो तरक़ बि कंहिं हद ताईं जवामिल कलिम में दाख़िल आहे पाण फरमाईंदो उथी त जवामिल कलिम मूंखे जामिल कलिमा मिलिया आहिनि तरक़ जेको हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे उहो जवामिल कलिम में दाख़िल आहे छो त तरक़ अहिड़ी शइ जो थींदो जेका मक़सूद न हूंदी या मक़सूद अदा करे चुकी हूंदी तंहिं करे तरक़ आहे नबी जे कलाम में फुज़ूल कोन्हे ला सलात इला बिफातिहतिल किताब ला सलावत इला बिफवातिल किताब साॻी माना घणियूं नमाज़ूं घणियूं फातिहाऊं हिक नमाज़ हिक फातिहा तक़सीम लाहत बिलाहत अललाहत मुक़ाबिलतुल जमा बिल जमा तक़सीम लाहत अललाहत तंहिं करे ला सलावत इला बिफवातिल किताब न फरमाए मक़सद जॾहिं ला सलात इला बिफवातिल किताब मुफ़रद मां निकिरे पियो त जमा छो फरमाइनि तरक़ जो वजह ॿी तवजी आहे ला सलावत इला बिफातिह ईअं बि न फरमाए नमाज़ूं घणियूं हुजनि फातिहा हिकिड़ी हुजे जे हिकिड़ी फातिहा बि न थी त पोइ सभु नमाज़ूं न थींदियूं ईअं बि न फरमाए घणियूं नमाज़ूं उहे तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं हर हिकिड़ो माण्हू जुदा पढ़े हिकिड़ो नफ़िल थो पढ़े हिकिड़ो सुनत थो पढ़े हिकिड़ो फर्ज़ थो पढ़े हिकिड़ो अॻे आहे पोइ आहे कंहिंजी 4 रकात आहे कंहिंजी 2 रकात आहे मस्जिदूं 4 में हूंदियूं आहिनि ॿिना त जमात वारा पढ़नि अकेलो अकेलो के अॻे आहिनि के पोइ आहिनि 3 नमाज़ूं थियूं हिकु नमाज़ न आहे इहा नियत जे लिहाज़ खां बि जुदा आहे रकात जे लिहाज़ खां बि जुदा आहे कंहिंजी कज़ा आहे कंहिंजी अदा आहे इहे थी नमाज़ूं हाणे इहो नबी साईं कीअं फरमाईंदा इहे नमाज़ूं सभु न थींदियूं जेसि ताईं हिकिड़ी फातिहा पढ़जी नामुमकिन हिकिड़ी फातिहा जेको माण्हू पढ़े ॿियनि सभिनी खां फातिहा हले ई नहीं ग़लति इहो न फरमायूं तरक़ जो वजह इहो त हिते ग़लती आहे हुते तरक़ जो वजह हो त किफ़ायत जी वाहिद जी वाहिद सां हिते तरक़ जो वजह इहो आहे त ग़लती आहे ग़लति माना आहे इहा हुते त जवामिल करे माना नबी साईं जन जी जेका इहा हदीस आहे त जामियो पिया मानियो पिया जामिया पंहिंजे अफ़रादनि खे मानियो आहे इन खे अञा हिकिड़ी तवजीह बची ला सलात इला बिफवातिल किताब हिकिड़ी नमाज़ फातिहाऊं घणियूं नमाज़ जे हिकिड़ी पर फातिहाऊं घणियूं हुजनि हिकिड़ी नमाज़ उहा कीअं थिए कि माण्हू हिकिड़ो हुजे हिकिड़ी नमाज़ पढ़े फातिहाऊं 2 टे पढ़े ईअं त कोन्हे माण्हू हिकिड़ो माण्हू आहे हिकिड़ी नमाज़ पढ़े त 2 दफ़ा फातिहा पढ़े तकरार फातिहा जो त आहे कोन हिकिड़ी माना इहा नमाज़ थी पई वहदत हक़ीक़ी वारी नमाज़ माना हिकिड़ो शख़्स पंहिंजी अलॻि हिकिड़ी नमाज़ पढ़े थो नबी साईं फरमाए ला सलात इला बिफवातिल किताब माना घणियूं नमाज़ूं फातिहा न पढ़ंदो नमाज़ न थींदी ईअं न फरमायूं इहा वहदत हक़ीक़ी ॿी वहदत हूंदी आहे हुकुमी वहदत हुकुमी जमात खे लॻंदी आहे माण्हू जॾहिं घणा बि पढ़नि था 5 हुजनि या 5000 हुजनि या हिकिड़ी जमात आहे हिकिड़ी नमाज़ आहे युकीमून अस्सलात वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून युकीमून अस्सलात सलावत ते कोन्हे तंहिंजी माना जमात वारी नमाज़ जेका क़ाइम थी थिए हिकिड़ी नमाज़ घणियूं न आहिनि युकीमून अस्सलात त इहे सभु माण्हू इकामत कंदा आहिनि नमाज़ हिकिड़ी आहे क़ुर शरीफ़ जे फ़ैसिले सां सम्झ में आयो त जमात जी नमाज़ हिकिड़ी आहे 5000 हुजनि या 5 लख हुजनि इमाम हिकिड़ो आहे त तॾहिं नबी साईं जन फरमायो न फरमायो ला सलात इला बिफवातिल किताब जीअं हिकु माण्हू खे घणी फातिहाऊं न आहिनि पहिरीं छो त नमाज़ हिकिड़ी आहे वहदत हक़ीक़ी आहे हिकु माण्हू हिकु इमाम खे घणी फातिहाऊं न आहिनि पहिरियों जमात खे
फातिहाऊं न आहिनि पहिरियूं, छा लाइ इन निमाज़ खे इबादत हुकुमी लॻल आहे, त अगरि इबादत हुकुमी में इबादत हक़ीक़ी में हुकुम साॻियो आहे त फातिहा हिकिड़ी किताब निमाज़ बि हिकिड़ी त फातिहा बि हिकिड़ी। जेकॾहिं नबी साईं जन ईअं फरमाए न, इहा माना हाणे जेके माना इहा कनि था त निमाज़ हिकिड़ीअ में फातिहाऊं घणियूं पढ़जनि, 5 माण्हू हुजनि, 5000 हुजनि, फातिहाऊं 5000 थियनि, त ॼण इन्हनि इहा हदीस ठाहे चुका किताब जे मुक़ाबले में इहा हदीस ठाहे चुका। छा त नबी साईं जन हीअं फरमायो आहे हिकु निमाज़ घणनि फातिहाउनि खां सवाइ न थींदी जॾहिं जमात वारी आहे। मन कज़ब अलैहि मुतअम्मिदन फलियतबअ मिन अन्नार में इहा दिरायत। मां तव्हांखे हिकिड़ो दिरायत जो मिसाल ॿुधायो, अहिड़ो हदीसूं घणियूं दिरायतूं आहिनि जेके ॿुधाइजनि त मां ॿियनि सभिनी हदीसनि खे, सभिनी ॻाल्हियुनि खे, क़ुर शरीफ़ जे आयात खे, जेके इन मसइले में मां पहिरीं बयानु कयो सभिनी खे छॾे ॾिनो आहे, सिर्फ़ु हिन हिकिड़े ते ॻाल्हायो आहे। और इहा माना कहीं सां न हदीस सां टकरिजे थी न क़ुर सां टकरिजे थी, जेके बि हदीस आयल आहिनि। बहरहाल मसइलो जेको फिक्र जो ऐं सम्झ जो आहे, उहो सम्झ जो मसइलो आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर थी वेंदो आहे। हिननि यहूदनि बि पंहिंजी सम्झ छॾे ॾिनी, फतवा खणी ॾिनऊं, नसारनि बि सम्झ छॾे ॾिनी, फतवा खणी ॾिनऊं, जन्नत में असां वेंदासीं। मुस्लमाननि बि ईअं चयो निमाज़ हर हिकिड़ो चए त असांजी क़बूल थींदी, ईअं त ॻाल्हि न आहे। जन्नत लमन कान उदन नज़ारा दिलि कमानी इहे संदनि सदूं आहिनि, जेको पंहिंजे वजूद खे अलाह जे हवाले कंदो उहो मोहसिन नेक कम करण वारो शख़्स हुजे, पर उहो अजर हुन तरफ़ हुनजो अजर आहे, हुनखे मिलंदो अलाह अजर मिलंदो हाल में, ख़ौफ़ हूंदो इस्तक़बाल में, रुज़ुन हूंदो माज़ी में। अहिड़ी जमात जंहिं अलाह जे हवाले पाण खे करे छॾियो, नेकोकार आहे, हाल पंहिंजे खे दुरुस्त कयईं, त पोइ इन जी माज़ी गम आणींदड़ न हूंदो जो माण्हू फिक्र करे त मूंखां जान थियो। जॾहिं हाल जंहिंजो दुरुस्त थी वियो त हाल त माज़ी थी वियो न। अहिड़ा हाल माज़ी में जॾहिं विया लॻी, हाल जॾहिं दुरुस्त हो त माज़ी में दुरुस्त हालनि जी त सही आहे, कहिड़ो दुख कबो इन जे मथां। ऐं मुस्तक़बिल जॾहिं हाल हिन जो दुरुस्त आहे त मुस्तक़बिल खे इहो हाल पाण मेड़ी त छिकींदो थो अचे। हिन हाल जे मथां पंहिंजे कल्ब खे मज़बूत रखियो आहे। ज़माने जो दौर हर मुस्तक़बिल खे हाल बणाईंदो माज़ी कंदो थो वञे, हे पंहिंजे हाल जे मथां शिक ॿधी बीठो आहे। इहो मुस्तक़बिल जे पेरनि में लॻंदो वेंदो, दुरुस्त थींदो वेंदो, तंहिं करे मुस्तक़बिल जी फिक्र में कोन्हे त सुभाणे छा थींदो। उहा जमात जंहिं पाण खे अलाह जे हवाले कयो आहे, हुनजा 3 दौर बहितर गुज़रंदा, ऐं उहो हवाले करणु हाल में थींदो आहे, पोइ उनजी माज़ी दागदार न हूंदी, मुस्तक़बिल ख़तरनाक। जंहिं माण्हू पंहिंजे वजूद खे अलाह जे हवाले न कयो आहे, उन माण्हू खे पिशेमानी ऐं ख़ौफ़ रखो। पिशेमानी माज़ीअ ते, ख़ौफ़ मुस्तक़बिल ते रखो। इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन में ऐं हुनजी ताबेदारी में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेका तालीम इब्राहिम अलैहिस्सलाम जी आहे, जंहिंखे अलाह ताला फरमाए फतबी मिलत इब्राहिम हनीफ़ा, सो हाल जी दुरुस्ती जी तालीम आहे। तंहिं करे इन जमात खे न की ख़ौफ़ हूंदो न की यहूद ऐं नसारा इन घर जा माण्हू आहिनि, इन ख़ानदान नबूवत जा माण्हू आहिनि, पर हिननि पंहिंजो हाल विञायो आहे। तंहिं करे हिनजो कौल बि वियो हलियो त मुस्तक़बिल बि वियो माज़ी बि ॿुधाए। हिते अलाह ताला उन्हनि जो ग़लति कौल थो ॿुधाए, हाल हुननि जो ख़राबु थियल आहे। ॾिसो ग़लति कौल कहिड़ो था ॻाल्हाइनि, कालत नसारा मथे शुबो पियो त यहूदी ऐं नसारा हिक ॿिए खे मञनि था गरी। इहो शुबो पियो जो मां 2 जुमलनि में खोले छॾियो। हिते अलाह ताला उन मुराद ते ज़ाहिर थो करे, ऐं उहो जेको 2 जुमलनि ॾे आइणो हो हिन जे बुनियाद ते कालत नसारा अलाए शइ यहूदनि चए त नसारा कई शइ ॾिना आहिनि, वकालत नसारा लैसत यहूद अलाए शइ, नसारनि चए त यहूदी का शइ न। किताब पढ़ी पिया ॿुधाइनि, किताब हर हिकिड़ो पंहिंजी सनद पे पेश करे। ऐं ॿियनि अहिड़ी तरह सां असांजे मुस्लमाननि में बि फिरका ईअं कंदा आहिनि, हर हिकिड़ो क़ुर हदीस पढ़ंदो आहे, चवंदो आहे त उहो ग़लति आहिनि।
ऐं हालांकि क़ुर ऐं हदीस पाण मुस्तक़िल तरह ज़ाती तौर इस्तदलाल आहे, जेकर उन ॻाल्हि खे माण्हू सम्झे। वरी जेके ला यालमून हा जाहिलत में फिरको, उमी क़िस्म जा माण्हू, उन्हनि खे अहिड़ो ई कौल चयो। उन्हनि चयो त यहूदी नसारा कुझु न आहिनि, आहियूं त असां जहालत जे मथां नखरो। हिकिड़ी जहालत आहे तबई, ॿी जहालत आहे कसबी। यहूद ऐं नसारत जी जहालत ई कसबी, ऐं मुशरिकिन जी जहालत आहे तबई। पोइ तबई जहालत वारा वरी कसबी जहालत वारनि खे जाहिल चवंदा। अलाह यहकुम बैनहुम, अलाह ताला फ़ैसिलो कंदो क़यामत जे ॾींहुं यौमल क़यामत फीमा कानू फीही यख्तलिफ़ून, जंहिंमें जे इख़्तिलाफ़ कंदा। हर हिकिड़ो माण्हू अलाह ताला जी इबादत खां रोकण जो तरीक़ो इहो इख़्तियार कंदो, उन्हनि जे मथां तंक ऐं तानो ऐं अहिड़े क़िस्म जो एतिराज़ कंदा रहंदा हुआ। जेके ला यालमून आहिनि से मुराद उहे सादी मज़हब जा माण्हू आहिनि, जेके अॻे हूंदा हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी सितारनि जा पूॼारी। पुराणो मुक़ाबिलो इब्राहिम अलैहिस्सलाम सां हिननि जो टकर थियो। इहे अञा अॻे आहिनि। यहूद नसारा इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में थिया, हुननि जो इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुक़ाबिलो हो, जिन सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन वजह लॻी पथर समावात वलद हनीफ़ वमा अना मिनल मुशरिकीन सां टकर खाधो। हे अलज़ीन ला यालमून मिस्ल क़ौलिहिम, इहे उहे मके मुकरम जा मुशरिक मुराद आहिनि। मतिलब त क़िबले जो जेको मसइलो आहे ऐं इबादत जो मसइलो आहे, हिन में फ़र्क़ु आहे। इबादत जो मसइलो उसूली मसइलो आहे। इबादत सभिनी मज़हबनि में अलाह जी आहे। अदालत जो मसइलो उसूली मसइलो आहे। अज्जा जेके हूंदा आहिनि से असुल हूंदा आहिनि, जंहिं ते मुरकब थींदो आहे जिस्म। खट जा पावा इहे अज्जा आहिनि असुल। इंसानियत जा जुज़ा आहिनि ॿ। हिकिड़ी आहे मलकियत, ॿी आहे हैवानियत। हिननि ॿिनि जुज़नि मां माण्हू ठहियो आहे। जॾहिं त हैवानियत जुदा मिले थी, मलकियत जुदा मिले थी। हैवाननि में मलकियत कान्हे, मलकनि में हैवानियत कान्हे। अलाह ताला इंसान खे मलक हैवान करे पियो रखे। हुनमें रूह मोकिलियईं जेको मलकूत खां आयो, जिस्म उहो हैवानियत खे वठी आयो। ॿिन्ही खे गॾाई। मलकियत जी तक़ाज़ा आहे तक़द्दुस, हैवानियत जी तक़ाज़ा आहे तलवुस, मुलवस। मगर मलकियत ऐं हैवानियत ही पाण में इन लिहाज़ सां ज़िद थी पिया। तक़द्दुस ऐं तलवुस ज़िद आहिनि। तंहिं करे मलकियत खे अहिड़ो तलवुस जेको मलकियत जे ख़िलाफ़ न हुजे क़बूल करायो। खाधो पीतो, माकूलात, मशरूआत, मनकूहात, लिबास, मकान, इहे शयूं गर्मी क़बूल करायूं सिर्फ़ इन बुनियाद ते त जीअं इहे तरकीब बाक़ी रहे, यानी इंसान हराम खे छॾायो वियो, जेको हक़ीक़ी तलवुस ऐं ख़राबी हुई। अहिड़ी तरह मलकियत में जेको तक़द्दुस हो, हर शइ खां का बि शइ क़बूल न कर, सिर्फ़ु अलाह जो नालो। इन खे इहा शइ क़बूल कराई वई त तूं इहो तलवुस हैवानियत जो क़बूल कर। खाधो पीतो, नस्ल, अफ़ज़ाइश, हलाल जे तरीक़े। वरी हैवानियत खे इहा ॻाल्हि क़बूल कराई वई जेको तनज़ुह आहे मलकियत जो, उहो रखे। मलकियत सफ़ा खाधो न खाईंदी आहे, तंहिं करे कंहिं वक़्तु खाधो हैवान खाए, कंहिं वक़्तु न खाए। आम हैवाननि वांगुरु न हुजे।
पोइ इन में एतदाल जे लाइ मलकियत इबादत क़बूल कई जेका हैवान खे करणी पई, ऐं हैवान खे अदालत क़बूल करणी पई जेका मलकियत हुई वटि हुई कान का छो त ज़ुल्म थींदो न आहे। त ॿिनि जुज़नि में ॿ जुज़ा अचे था गॾु कजनि जोड़। इंसान ठहियो आहे हिन ॿिनि जुज़नि मां, जंहिंमें हिकिड़ी अदालत आहे ॿी इबादत आहे। अदालत सां जेके मसइला आहिनि से बि ॼण हिन जा अज्जा चइबा, इबादत सां जेके मसइला तालुक रखंदा से बि इंसान जा अज्जा चइबा। हिकिड़ा जुज़ा मलकीअ सां तालुक रखनि था, ॿिया हैवानियत सां तालुक रखनि था। हैवानियत में एतदाल न आणिबो त हैवानियत शींहं बगड़ बणिजी वेंदी, मलकियत में एतदाल न आणिबो त एतिरी हालत थींदी जो खाधो पीतो बंदि थी वेंदो। तंहिं करे एतदाल आंदो हुयो। इहे ॿ जुज़ा। तंहिं करे इबादत खे असां चयोसीं त असुल आहे, छो त अज्जा सां इंसान जी तरकीब सां तालुक रखे थी। अदालत बि इहा असुल आहे, छाकाणि त इंसान जे अज्जा सां तालुक रखे थी, हैवानियत सां तालुक रखे। बाक़ी इहो मुंहुं काॾे कजे, कहिड़े पासे ॾे मुंहुं कजे, उहो इब्राहिम अलैहिस्सलाम ठाहे वियो। इन वजह तो लज़ी फतर समावात वल अर्ज़ हानिफ़ा वमा न मिनल मुशरिकीन, उहो बणाए वियो। मसइलो त हिन मतवल्लु फसम वजह लाइ हिन मज़हब में कुशादगी मिली वई, जाने बि मुंहुं करे माना किबले जो मसइलो गुरू ई थी। तॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कंहिं वक़्तु बैतुल्लाह शरीफ़ ॾे, कंहिं वक़्तु बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं कयो। इहो मसइलो यहूद न सम्झो, तंहिं करे यहूद इन मसइले में नबी साईं सां इख़्तिलाफ़ कयो जो अलाह ताला हली जवाब ॾिनो, सयकुल सुफ़ा मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा क़ुल लिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब हिन मसइले कहिड़े तरह जो जवाब ॾिनो आहे त पर ई मसइला जो इख़्तिलाफ़। इबादत करणी आहे, इबादत जो एतिराम कबो। मसइलो उसूली कोन्हे, मसइलो फुरूई आहे, पर उन मक़ाम जो एतिराम लाज़िम आहे। छो त असांजे उसूल जो तालुक जंहिं फुरूअ सां हुजे न, फुरूअ जो बि एतिराम करणो। जीअं मसइला फ़िक़ह जा फुरू ई आहिनि, पर जीअं त क़ुर हदीस सां तालुक रखनि था, तंहिं करे फ़िक़ह खे बि ईअं मञणो आहे जीअं क़ुर हदीस खे मञणो आहे। अहिड़े तरह सां मस्जिदनि खे उन्हनि जी इज़त खे बि एतिरो ई महफ़ूज़ रखणो आहे जहिड़ी तरह इबादत खे मञणो आहे। नसारा यहूदियुनि जे क़िबले खे, यहूदी नसारनि जे क़िबले खे कोन मञींदा, ऐं साबी सितारनि जा पुजारी उहे वरी चवंदा त हे पंजनि जाइनि ॾे मुंहुं कयूं बीठा आहिनि। यहूदी कंदा बैतुल मुक़द्दस ॾे, नसारा कंदा बैतुल्लाह ॾे, हो कंदा सिज ॾे सितारनि ॾे पूॼा। तंहिं करे इन्हनि जो पाण में तनज़ियो हुयो। अलाह ताला फरमाए त मिमन अज़लम फमन अज़लम मिमन मना मसाजिद अल्लाह युज़कर फीहा इस्मुहु वसाअ ख़राजा। हिन खां वधीक केरु ज़ालिम आहे जो अलाह जी मस्जिदुनि खां रोके ऐं हुन में ज़िक्र खां रोके, हुनजे वैरान करण जी कोशिशि करे। अलाए त मां कान लहम यदखुलूहा इल्ला ख़ाइफ़ीन, हिन में वञनि हा ख़ुदा जे ख़ौफ़ रखी वञनि हा। मथां इनक़लाबात ज़माना में इहे मस्जिदूं वरी चकर हेठि गर्दश हेठि अची वञनि, जेके सिंगारियल थिए मथां नाअल क़ौम जे दस्त बुर्द सां ज़ुल्म हेठि अची वञनि, ज़ाहिर थी वञनि। तंहिं करे मुस्लमाननि खे गैर मज़हब जे इबादत गाहनि जो एतिराम करणु घुरिजे त जीअं उहे बि पंहिंजनि मुल्कनि में मुस्लमाननि जे मज़हबी मर्कज़नि जो एतिराम कनि। ऐं इहा शइ दस्त बुर्द ज़माने जेका हमेशह आज़ाद, जॾहिं ॿियनि जे मज़हब जे मर्कज़नि जी हिफ़ाज़त रखबी ऐं उन्हनि जे मथां नंगु रखबो, लाज़मी तरह जवाब में ॿियनि जी तबियतनि में इहा ॻाल्हि ईंदी। अलाह ताला फरमायो आहे त कूड़नि इलाहनि खे न ॻाल्हायो न त तव्हांजे सचे इलाह ॻाल्हाईंदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त माण्हुनि जे अॻुवाणनि खे न ॻाल्हायो मतिलबु तव्हांजे सचनि अॻुवाणनि खे ॻाल्हायो। अहिड़े तरह सां मराकज़ जेके इबादत जा आहिनि उन्हनि सां हरकत न करियो। हिन वक़्त में जेका असांजे हिन मुल्क में हरकत कई वई, मस्जिद खे ठातो वियो या के अहिड़े क़िस्म जूं हरकतूं,
यहूद ऐं नसारनि जे पोइ लॻे हिकिड़ी क़ौम असांजे मुल्क में आहे जेका उन्हनि जे तरीक़े ते हले थी इस्लाम जे नाले में, उन्हनि जी असादत कई। असांजे जमात जो फ़ैसिलो न हो। हिंदुस्तान में जेका हरकत थी मस्जिद खे, असुल ॻाल्हि असांखे जेतिरो क़दुरु मालूमाती हर कंहिं ज़माने में हिंदुनि जो इबादत आहे, पोइ मुस्लमाननि जे मां इल्म में अची वियो। हाणे पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे, पोइ उनखे मुस्लमाननि जे काज़न ऐं मुफ़्त हुकुम ॾिनो जेको जाइज़ आहे। त हाणे इन में तव्हां माफ़ करो, अॻे मरीअ में सजदो कंदा हुआ, पुत्र खे रहंदा बुतनि खां साफ़ करे, हाणे तव्हां इन में काबतुल्लाह में पुत्र खे साफ़ करे पोइ हुन में तव्हां सजदो कयो न, नबी साईं खे चयो अंदरि हलो काबे में सवा जेसिताईं पुत मां न हलंदो, बुतनि खां बुखारी थी वियो आहे। त पोइ उन खे मस्जिद बणायो इन तरीक़े सां, पोइ फेराए हिंदुनि पंहिंजे ग़लबे में जेकर हुनखे वरी मस्जिद खां फेराए वरी मड़ी बणायो आहे, वरी बि मुहबत थी पई। इन जो जवाबु असां वटि इहो न हो त पोइ असां उन्हनि जूं जेके पुराणी मड़ी वञूं उन्हनि खे ॿुधायूं। मुस्लमाननि जी गैरत खे असां ॾिठो आहे, जॾहिं ईसाइनि जे लाइ नयूं नयूं गिरजाऊं ऐं मड़ियूं मंज़ूर थियनि थियूं ऐं उन्हनि खे वॾी वॾी ज़मीन ॾिनी थी वञे त तव्हां भली हिते पंहिंजा इबादतगाह ठाहियो, उन्हनि खे छा कयो अथनि जो पुराणनि टिकाणनि खे ॾाइनि था। गैर मुस्लमान जो इहो हाल आहे। जॾहिं त असांजे मुस्लमाननि में नई इबादतगाह ठाहिण जो अलाह जे और रसूल जे दीन में को बि जवाब कोन्हे, मोकल न आहे। जेका हुकूमतनि खे मोकल थी थिए उहा यहूद ऐं नसारनि जी आहे। जाल हक़ केतिरनि जाइनि ते जी मरियूं हुनखे नए नए तरह जी इजाज़त ॾिनी आहे, तौसीअ जी इजाज़त ॾिनी आहे, हुनखे इमदाद ॾिना आहिनि। हालांकि मुस्लमान खे इमदाद न आहे ॾियणो, हेॾी वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु त पंहिंजे इबादतगाह जो एतिराम करियो, तव्हां हुननि में ख़ौफ़ सां अंदरि वञो, मथां हिननि खे कंहिं वक़्तु ज़माने जी दस्तबुर्द पकिड़े लहम खे दुनिया खे ज़ियुनि, हुनखे दुनिया में ज़िलत हूंदी, लहम खे आख़िरत अज़ाब नज़ीम, आख़िरत में अज़ाब हूंदो। जहालत जो हिकिड़ो क़िस्म अलाह ताला ॿुधायो, जीअं अलाह ताला फरमाए ला तसुब्बुल लज़ीना यदून मिन दुनिल्लाह, अलाह खां सवाइ ॿियनि खे जेके सॾनि था उन्हनि खे तव्हां गारियूं वारियूं न ॾियो, ॻाल्हाईंदा। मज़हब जो जॾहिं इख़्तिलाफ़ थींदो आहे त इबादतगाह ते हमिलो थींदो आहे। इस्लाम जो इन्हनि मज़हबनि सां इख़्तिलाफ़ थी पियो, यहूद सां, नसारा सां, साबिईन सां, इन्हनि जो पाण में हुयो। तंहिं करे हिते अलाह ताला इबादत खे महफ़ूज़ करण जे लाइ ऐं मसइलनि खे महफ़ूज़ करण जे लाइ इहा ॻाल्हि ॿुधाई। वलिल्लाह मशरिक़ वल मग़रिब, अलाह जी मशरिक़, अलाह जी मग़रिब, अलाह जी रज़ा आहे। अलाह समीउ अलीम। इन मसइले खे तइ की यहूद में इहा ॻाल्हि हूंदी हुई जो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु चवंदा हुआ, गंदा बातिल क़ाइद अलाह ताला ॿुधाए। ऐं नसारनि बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु चयो, हज़रत उज़ैर खे हुननि पुटु चयो। हाल तख़द अलाह वलद आहे, जो अलाह पंहिंजो पुटु वरितो, औलाद कई आहे। सुभान अलाह पाक बल्लहु मा फ़िस समावाति वल अर्ज़, जंहिंजे आसमान ज़मीन सारी मिल्कियत आहे, ज़रूर पुटु धीउ पैदा करे त बि उतो करे पंहिंजी मिल्कियत मथां पुटु धीउ थींदो आहे छा? औलाद मिल्कियत न हूंदी। तंहिं करे इहो अक़ल जे ख़िलाफ़ आहे। कान्हे कोन, सभु अलाह जा फर्मबरदार आहिनि, को बि रब खां पासे कोन्हे। पुटु हुजे, धीउ हुजे, न्याणी हुजे या जेको बि मामिलो हुजे उहो ताबेदार थींदो आहे। अलाह जे हथ ताबेदार आहिनि। कांगे जो पुटु धीउ जो लक़ब ॾिजे, कहिड़ी ज़रूरत आहे हुनखे इन वसफ़ में आणण जी? बदीर समावात अलाह ताला त आसमान ज़मीन खे नए तरह पैदा कयो। हेॾा कज़ा अमरनि जॾहिं हुकुम कयईं, पहिरियों मां यकूल चवंदा थी पोइ थी पवंदी आहे। अलाह ताला जो हुकुम आसमान में ज़मीन में नाफ़िज़ आहे। ऐं रब ताला जो हर हुकुम जेको आहे उहो साबित आहे। यहूदनि ऐं नसारनि जी इहा ख़ुसूसियत आहे जो हुननि वलदियत जे मकान खे महफ़ूज़ करे उते इबादत कई, हुनजी पूॼा कई। यहूदनि नसारनि में इहा ग़लती हुई। मक़सदु सिर्फ़ु इहा त को ख़ासि मकान या को ख़ासि अहिड़ो आदमी जेको इन तरह सां रखियलु हुजे, उन जी ताईन करे पोइ अलाह जी इबादत कजे ऐं माबद हुनखे बणाइजे जा इबादत जी, इहो ग़लति आहे। इहो सुवाल करणु अहिड़े क़िस्म जो ग़लति आहे जीअं अंबिया किराम खां अहिड़ो क़िस्म जो सुवाल कजे त चङो भला तव्हां असांजे ख़ुदा ॻाल्हायो त असां सां चङो ॻाल्हाए।
इबादत गाह ख़ासि मुक़ररु करणो कंहिं इंसान जे अंदरि जीअं ग़लति आहे ईअं इहो सुवालु करणो त अलाह ताला असां सां छो थो ॻाल्हाए, इहो थो ग़लति आहे। माना पंहिंजे लाइ एॾो मक़ाम ऐं हुब जो दर्जो मुंतख़ब कनि था त जीअं रब असां सां ॻाल्हाए ऐं असां बि रब ताला वटि हाणे मक़बूल हुजूं जीअं अंबिया किराम मक़बूल हूंदा आहिनि, इहो बि ग़लति आहे। क़ाल लज़ीन ला यअलमून, जेके कुझु नथा ॼाणनि उहे त चवंदा अलाह यकल्लिमुना, चवनि था अलाह सां ॻाल्हाए। आयत या का असांजी निशानी हिते आहे। कज़ालिक क़ाल लज़ीन मिन क़ब्लिहिम, अलाह ताला अॻे बि ईअं कयो मिस्ल क़ौलिहिम तशाबहत क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं हिननि जूं दिलियूं पाण में मुशाबिह आहिनि। मालूम थियो त बातिल पुराणो बातिल नओं हिक तरफ़ हूंदो आहे, हिन जो फ़र्क़ु न हूंदो आहे। कोन विच में सदियूं गुज़री वञनि, ॻाल्हि साॻी रहंदी। क़द बय्यनल आयात लिक़ौमिन युक़िनून, इहे आयतूं असां ॿुधायूं यकीन वारनि जे लाइ। यहूदियुनि खे जॾहिं दावत ॾिबी तॾहिं केतिरियूं ॻाल्हियूं कंदा। तव्हां हिकिड़े बातिल फिरके वारे खे दावत ॾिनी ॾींदो त उहो पंहिंजे कुफर जूं ॻाल्हियूं शुरू करे ॾींदो। हक़ जी दावत खे परेशान करण जे लाइ इहो हिकिड़ो पुराणो तरीक़ो आहे। जॾहिं तव्हां बातिल फिरके वारे माण्हू सां ॻाल्हाईंदो त हिकदमि पंहिंजे कुफर जूं ॻाल्हियूं शुरू कंदो। मतिलबु इहो आहे त हक़ खे फिसराए छॾे। अलाह तबारक व तआला यहूदियुनि जे इन क़िस्म जे सुवालात खे ऐं रस्मनि खे ऐं रवाजनि खे ख़तमु करे छॾियो। ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए थो त तूं बशीर आहे नज़ीर आहे, तुंहिंजे तबलीग जो तरीक़ो इहो हुजे। बेफ़रमानी जा नताइज ॿुधाए, फर्म बरदारी जी बिशारत ॾे। बसि इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदव त तव्हां सां को बि अटकंदो न, मुक़ाबिलो न कंदो। तबलीग जो तरीक़ो अलाह ताला ॿुधाए थो त इहो आहे। रसूल जॾहिं अहिड़े क़िस्म जे माण्हुनि सां तालुक रखे गुफ़्तगू करे त पोइ उन्हनि खे इंज़ार ऐं तबशीर जे वाक़ियात सां शुरू कराए। पोइ जेके मञींदा से बची वेंदा, जे न मञींदा उहे हुनजे बारे में नबीअ खे अलाह ताला फरमाए थो असां बेफ़रमाननि जे बारे में न पुछंदासीं त हाणे इहे बेफ़रमान तुंहिंजे मिले हा, तो हिन खे हिदायत हक़ ते छो न आंदो? बशीर ऐं नज़ीर आहे, असां तोखे हक़ सां बशीर ऐं नज़ीर करे मोकिलियो। वला तुसर असाब जहीम, तूं जानम वारनि जे बारे में तोखां पुछा न थींदी। बाक़ी यहूदी ने नसारनि खे राज़ी करण जो बंदोबस्तु कजे, राज़ी थी कोन तूं जन्नत जी ख़ुशख़बरी हुननि खे ॾे या जहन्नम खां डिॼारे, राज़ी न थींदा। राज़ी थियण जो सिर्फ़ु हिकिड़ो तरीक़ो आहे। हे बातिल फिरका राज़ी तॾहिं थींदा जॾहिं कंहिं खे बि पंहिंजे मज़हब में आणनि को राज़ी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुल्क़ अज़ीम जा साहिब आहिनि, इन करे अला ख़ुल्क़ नज़ीर। मगर इहे इन ख़ुल्क़ अज़ीम खां एतिरो रंजनि जेको बशीर बि आहे, जेको नज़ीर बि आहे। जेसिताईं तूं हुनजे दीन जे ताबे थिए तेसिताईं हरगिज़ राज़ी न थींदा। हालांकि मिलत ग़लति आहे। तव्हां जाते ॾिसो हिन वक़्त में त यहूदी असांजे मुल्क सां तालुक रखनि, नसारा असांजे मुल्क सां तालुक रखनि, पंहिंजा इमदाद मोकिलनि था, पंहिंजी तहज़ीब मोकिलनि था, पंहिंजी तालीम मोकिलनि था, पंहिंजा सामान मोकिलनि था, मुआदा कनि था। इहे सभु ॻाल्हियूं हिननि सां आहिनि, इहे रज़ा खां सवाल आहिनि। यहूदी नसारा अलाह ताला नबीअ खे फरमाए थो तेसिताईं तोखां राज़ी न थींदा, हालांकि ख़ुल्क़ अज़ीम जो साहिब, अज़ीम शख़्सियत आहे। उन खां नथा राज़ी थियनि जेसिताईं उहो यहूदी बणिजे या नसारो बणिजे। मालूम थियो त यहूदी न राज़ी थींदो सवाइ यहूदीअ करण जे, नसारो राज़ी न थींदो सवाइ नसारे बणाइण जे। असांखां यहूदी नसारो राज़ी आहिनि, असांजे मुल्क खां, असांजी मिलत खां, असांजे हिन क़ौम खां। असां वटि जेका ॻाल्हियूं हलनि थियूं उन्हनि सभिनी खां, कोर्टुनि खां, जजनि खां, आफ़ीसनि खां, सभिनी शयुनि खां, हुकूमत खां, कामरनि खां, इहे यहूदी नसारा आहिनि सभु ताईं। क़ुर जे फतवा सां सम्झ में थो अचे असांजा मथे खां वठी हेठि ताईं उहे सम्झनि थियूं जो अलाह ताला हद ॿुधाई आहे त यहूदी नसारो राज़ी न थींदो जेसिताईं रसूल तूं हुननि जे मिलत जो ताबे थिए। रसूल जहिड़ी शख़्सियत खां नथा राज़ी थियनि सवाइ हिन ताबेदारी जे। हे जो असांजे मुल्क में असांजे माण्हुनि खां राज़ी थियनि चइबो त इहे नज़र आहिनि। हिदायत अलाह जी आहे, जेका हिदायत ते ज़रूरत आहे, जंहिं इहा दावत तबलीग ॾिनी आहे, हुकुम ॿुधायो, तंहिं करे हिन में मुंहिंजी ताबेदारी करियो। अलाह ताला फरमाए थो त हिननि जो असुलु चवणु वठजांइ, जेकॾहिं तूं हिननि जे नफ़्सानी ख़्वाहिशनि जे ताबे थिए, हे इल्मु बि तो वटि अची चुको आहे क़ुर जो, मालक मिन अल्लाह में वली वला नसीब,
को अलाह तबारक व तआला खां तोखे छॾाई कढणो हूंदो, न को मददगार हूंदो, न की को हिमायत करण वारो हूंदो। अलज़ीन आतैनाहुमुल किताब, जिन खे असां किताब ॾिनो आहे, यतलूनहु पढ़नि था, हक़ तिलावती पूरो पढ़नि था, युमिनून बिही ईमान आणनि था, मैं यकफुरु जेके वरी कुफर था कनि फउलाइका हुमुल ख़ासिरून, उहे नुक़सान में आहिनि, उहे ख़ुसरान में आहिनि, उहे नुक़सान आहे। हिते अलाह तबारक व तआला बनी इसराईल खे ऐं पंहिंजो एहसान यादि ॾियारे अल्लाह तबारक व तआला मक्के मुकर्रम जे मुशरिकनि मदीना मुनव्वर जे अहल किताब में उन्हनि में जिन बि इस्लाम जे अहकाम जो ऐं क़ुर जो इनकार कयो, उन्हनि जो हाल को ॿुधाए त उहे नथा चाहिनि त तव्हां जो दीन मुनज़म हुजे, नथा चाहिनि त तव्हांजी हुकूमत लश्कर हुजे, ऐं उहे नथा चाहिनि त को मुल्क में इनकाफ़ ऐज़ो ठाहिनि। अलाह तबारक व तआला जी हिकिड़े जी अकेली बादशाही ऐं अकेली इबादत जी उहे शिरक में ख़ुशि आहिनि, ज़ुल्म में ख़ुशि आहिनि ऐं मुल्क खे पंहिंजे मस्जिद ते हलाइण में ख़ुशि आहिनि। तंहिं करे रब ताला फरमायो काफ़िर अहल किताब जा मुशरिक मक्के मुकर्रम वारा इहे इन ॻाल्हि खे नथा घुरनि त अलाह जी रहमत तव्हां ते पाण हू कटिजी चुका आहिनि, पंहिंजी सलाहियतूं ख़तमु कयूं, दीन जे पकड़ खां बाद इनकार करणु दीन जो इन सलाहियत खे विञाइणो आहे। जंहिं शख़्स खे नेकी जी दावत ॾिजे थी त